माहवार मैगज़ीन हमसरी हैदराबाद शुमारू जुलाई 2021 सिलसिलो अदब तारीख़ ऐं समाजियात पेश ख़िदमत है शौकत लोहार जी तहरीर चमचागिरीअ जो शॉर्ट कोर्स आवाज़ साकिब बबड़ो। जहिड़े नमूने अमरीका पंहिंजी पॉलिसियुनि खे क़ाइमु रखण ऐं उन्हनि जो दिफ़ा करण लाइ पंहिंजे लाइ थिंक टैंकूं रखंदी आहे, साॻीअ तरह असां वटि बि कुझु अहिड़ा ख़ासि माण्हू रखिया वेंदा आहिनि जिन खे चमचागीर चइबो आहे। चमचागिरी हिकु वॾो महिनत तलब कमु आहे ऐं इहो कमु ॼणे वणे जी वस जी ॻाल्हि नाहे। चमचागिरी करण लाइ बाक़ाइदा हिकिड़ी ॾुखी कमांडो जहिड़ी तरबियत मां गुज़रणो पवे थो ऐं इन ट्रेनिंग दौरान केतिरा ई सेखड़ाट चमचागिरीअ जूं ॾुखियूं मश्कूं कंदे घणो रहड़जी वञनि था ऐं पोइ हिन अज़ीम कम खे अध में छॾे ॾियनि था। यादि रखणु घुर्जे त चमचागिरीअ जी तरबियत पूरी न करण वारनि माण्हुनि खे सॼी ज़िंदगी का ढंग जी नौकरी या रोज़गार न मिली सघंदो आहे। हू सॼी ज़िंदगी ॾुखनि ॾोझरनि ऐं थोरनि में गुज़ारींदा आहिनि ऐं उन्हनि जी पछाड़ी सिंधी फनकार परू चांडे जहिड़ी वञी थींदी आहे या उनखां थोरो फ़र्क़ सां असांजे ॻोठ जे शाइर ॾूंगर उदासीअ जहिड़ी थींदी आहे, जंहिंजो सरकारी ख़र्च ते इलाज त न थी सघंदो आहे पर उनजो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण वारो कूड़ो चेक ज़रूर सोशल मीडिया ते वायरल थी वेंदो आहे। दुनिया जी तहरीक कुंड कड़छ में मेले शहर वाहण वस्तीअ में जिते किथे चमचागीर आम जाम मिली वञनि था। जहिड़ी तरह अव्हांखे हर हंधि पटाटा टमाटा बसर मिली वञनि था, साॻीअ तरह चमचागीर मिलण बि एतिरो आसान थी पियो आहे। मुंहिंजी पंहिंजी सर्वे रिपोर्ट मुताबिक़ सिंध जो हर माण्हू चमचागीर आहे ऐं इहा संदसि ख़ूबी आहे, इहा संदसि लियाकत आहे, इहा संदसि क़ाबिलियत आहे, इहा संदसि सनद आहे। छाकाणि त पूरी दुनिया में चमचागीरनि जो जझो तादाद सिंध में हुजण बि हिकु भाग आहे। चमचागीर थियण लाइ अव्वल शर्त इहो आहे त अव्हां सदाईं खिलंदा मुस्कुराईंदा हुजो। दुनिया में भले छा बि थींदो हुजे पर चमचागीर माण्हूअ खे कॾहिं बि उदास नाहे थियणो, छाकाणि त मायूसी गुनाह आहे ऐं चमचागीर माण्हू कॾहिं बि गुनाह करण जी जुरत नथो सारे सघे। भले फ़लस्तीन में खून जी होली खेॾी वेंदी हुजे ऐं इसराइली फ़ौजी मिस्कीन फ़लस्तीनियुनि खे मच्छर ऐं मक्खियूं सम्झी मारींदा हुजनि, पर चमचागीर माण्हूअ खे अरब लीग जहिड़ो ई किरदारु अदा करणो आहे। भले अमेरिका में स्कूल में हिकु मथे फिरियल माण्हू बंदूक खणी 10 माण्हू मारे छॾे ऐं उन में हिकु मासूम पाकिस्तानी न्याणी रबीका शेख उन जी गोलीअ जो निशानो बणिजे, पर हिकु चमचागीर माण्हूअ ते इहा ज़िम्मेवारी आयत थिए थी त हू अमरीकी सदर ट्रंप जहिड़ो ई रवैयो इख़्तियार करे ऐं पंहिंजे मुंहं ते हिकु मुर्ग जो स्टीकर चिंबड़ाए हले। चमचागीरीअ जी का हद न थींदी आहे। जीअं समुंड जो को छेड़ो नाहे, ईअं चमचागीरीअ जी बि का हद नाहे। चमचागीरी लाहद थिए थी। चमचागीरी बि हिकु क़िस्म जी मज़दूरी आहे, बल्कि मज़दूरीअ खां बि ॾुखियो कमु आहे। चमचागीरीअ जे इल्म खे इल्म चमचागीरोलॉजी या स्पूनोलॉजी चइबो आहे। इहो इल्म बि ईअं ई हासिल कयो वेंदो आहे जीअं असीं डॉक्टर इंजीनियर MBA पास CO थी करे कंदा आहियूं। चमचागीरी करण लाइ कंहिं बि रंग ऐं नसुल ज़ात पात जे फ़र्क़ खे विच में कोन फासायो वेंदो आहे। चमचागीरीअ में जिन्सी मतभेद बि कोन ॾिठो वेंदो आहे ऐं उन में हर औरत ऐं मर्द खे पूरो हक़ आहे त हू चमचागीरीअ जे हुनर मां फैज़याब थी पोइ पूरे समाज खे फैज़याब करे। अणपढ़ियल चमचागीर खे असीं कमदार काराव चवंदा आहियूं, जॾहिं त पढ़ियल लिखियल चमचागीर खे अव्हां कुझु बि चई सघो था। ज़ाती सेक्रेटरी या अव्हां जे उहिदे जे हिसाब सां उनजो कहिड़ो बि नालो रखी सघो था। चमचागीरीअ जी तारीख़ एतिरी ई पुराणी आहे जेतिरी वतन अज़ीज़ में हराम गोश्त खे हलाल करे खाइण ऐं खपाइण जी तारीख़ पुराणी आहे। जे ख़बर पइजी वई त चइबो वेझड़ में हराम जानवरनि जो गोश्त फलाणी होटल ते हथीको कयो वियो। जेकॾहिं ख़बर न पइजी सघी त इहो तारीख़ जो हिसो थी वेंदी ऐं तारीख़ कॾहिं कंहिंखे माफ़ न कंदी आहे। पुराणे ज़माने में बादशाहनि शहनशाहनि वटि बि चमचागीर संदन दरबार में रखियल हूंदा हुआ ऐं उन्हनि जा वॾा उहिदा ऐं वज़ीफ़ा मुक़ररु थियल हूंदा हुआ। उन्हनि चमचागीरनि ऐं दरबारियुनि जे करे बादशाहतूं ऐं सल्तनतूं वॾी तरक़ी कंदियूं हुयूं।
ऐं कंहिं मुल्क ते काह करणी आहे या को मुल्क काह करे आयो आहे त उनखे कीअं मुंहुं ॾियणो आहे, इहो सभु कुझु चमचागीरनि ऐं दरबारियुनि जे तजुर्बाती मशवरनि में ॿधल ॻाल्हियुनि सां कयो वेंदो हो। बादशाही दौरनि में चमचागीरनि खे दरबारी चवंदा हुआ ऐं उन्हनि लाइ ख़ासि क़िस्म जा लक़ब ऐं अलक़ाब मुक़ररु हूंदा हुआ। बादशाहनि शहनशाहनि चमचागीरनि दरबारियुनि जे चवण ते अमल करे दुनिया खे किथां खां किथे पहुचाए छॾियो। मुंहिंजो मतिलबु आहे दुनिया खे पटे किथे खणी कोन विया, पर उन्हनि दुनिया जो सुख फिटाइण ऐं दुनिया खे बारूद सां भरण में वसां कीन घटायो आहे। हीअ दुनिया जेका अॼु आहे इहा ईअं बिल्कुलु न हुजे हा जेकॾहिं उन में चमचागीर न हुजनि हा। दुनिया जो नक्शो कुझु ॿियो हुजे हा जे चमचागीर न हुजनि हा। चमचागीर ऐं दरबारी वक़्त जे बादशाहनि शहनशाहनि राणनि राणियुनि खे अहिड़ा त मशवरा ॾींदा हुआ जिन सां संदन ॿेड़ी ॿुॾी वेंदी हुई ऐं हू पंहिंजी ज़िंदगीअ सां गॾोगॾु पंहिंजी रियाया जी ज़िंदगीअ में बि ज़हर भरे छॾींदा हुआ। वक़्तु ऐं वीर कंहिंजो ओसियड़ो नथा कनि। हीउ वक़्तु ग्लोबलाइज़ेशन जो आहे। हीअ दुनिया इंटरनेट जी दुनिया आहे। हीअ दुनिया सोशल मीडिया जी दुनिया आहे। तंहिं करे हाणे चमचागीरीअ जो तरीक़ेकार ऐं उन्हनि जो कार वहिंवार बि बदिलजी चुको आहे। बाक़ी उन जो ख़्यालु साॻियो ई आहे। सिंध में बेरोज़गारी वधण जे करे असांजा खोड़ माण्हू आहिनि जेके घर वेठे चमचागीरी करे तमामु घणो परॾेही नाणो कमाए रहिया आहिनि ऐं इहा सुठी ॻाल्हि बि आहे, छाकाणि त वांदे माण्हूअ जो ज़हन शैतान जो दुकान थिए थो। तंहिं करे बहितर आहे त वांदे विहण बजाए माण्हू चमचागीरी करे वठे। अव्हां हर उमिरि में चमचागीरी करे सघो था। इहा उहा नौकिरी आहे जितां माण्हू कॾहिं बि रिटायर्ड कोन थो थिए। सिंध में नंढा वॾा लखें हज़ारे वॾेरा नंढेरा खान नवाब सरदार सरदारज़ादा नवाबज़ादा मौजूदु आहिनि। उन्हनि जो तइदादु ॾिसी इहो मालूम थींदो आहे ॼणु सिंध को बरतानवी शाही ख़ानदान हुजे। इन जो तारीख़ी सबबु इहो बि थी सघे थो जो अंग्रेज़ सरकार हिते 100 सालनि ताईं हुकूमत कंदी रही आहे। एतिरनि वॾेरनि सरदारनि खे ॾिसी असां आसानीअ सां अंदाज़ो लॻाए सघूं था त सिंध में चमचागीरनि जो केतिरो तादाद थी सघे थो। उहे त उहे माण्हू आहिनि जेके सिंध जा चूंडियल नुमाइंदा आहिनि। उन्हनि वटि पंहिंजा पंहिंजा कई चमचागीर कफ़गीर ऐं ॾोहियूं हुजनि थियूं। ॿिया उहे आहिनि जेके पढ़ियल ऐं डिग्री याफ़्ता सरकारी उहिदनि मथां कंहिं हाथीअ जियां वारिद थियल आहिनि। उन्हनि जा कुझु सरकारी तौरु सनद याफ़्ता चमचागीर आहिनि ऐं कुझु पाण ई रज़ाकाराणे तौर ते चमचागीरीअ जे फ़र्ज़ खे तमामु ख़ूबसूरतीअ सां सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। इहा ई वजह आहे जो उन्हनि जी आला क़िस्म जी चमचागीरीअ जे करे अॼु सिंध ख़ुशहालीअ जूं सभई हदूं पार करे वई आहे। सिंध तरक़ी ऐं ख़ुशहालीअ में सभई रिकॉर्ड भञी छॾिया आहिनि। जिते सिंध जे चूंडियल नुमाइंदनि ऐं कामूरनि सिंध में कारी राति हुजण जे बावजूदु ॾींहं राति कोशिशि करे ऐं पंहिंजनि वाठनि चमचागीरनि खे मैदान ते लाहे सिंध खे ऑस्ट्रेलिया बणाए छॾियो आहे। सिंध जी तइलीम, सिंध जी सिहत, सिंध जी ट्रांसपोर्ट, सिंध जी आबपाशी, सिंध जी ख़ुशहालीअ में चमचागीरनि जी महिनत ऐं पघर समायल आहे। चमचागीर माण्हू 24 कलाक पंहिंजे बाला ऑफिसर वॾेरे साईंयल ईअं अलर्ट हूंदो आहे। टेटीहर हिकु टंग मथे करे सुम्हंदो आहे त मतां खेसि निंड खणी वञे ऐं आसमान न किरी पवे। चमचागीरी करणु हिकु वॾी ॾुखी साइंस आहे। चमचागीरी करण जो कमु नासा में नौकिरी करण खां वधीक ॾुखियो आहे। नासा में नौकिरी अव्हां वधि में वधि वीरानचंद ऐं मरीख़ तां थी ईंदा, पर चमचागीरीअ दौरान अव्हां खे ख़्यालु रखिणो पवे थो त साहब जो मूड छा आहे, साहब खे छा ॿुधाइणो आहे। साहब जो पेट जेको पराडो जे लोॾनि ते कंहिं मुअल कुमीअ जियां लोॾे थो, उनखे कीअं मोर जी चाल सां भेटणो आहे। साहब जी रिश्वत ऐं करप्शन खे कीअं हलाल जी कमाईअ जो डिटोल हणणो आहे। साहब जी नाअहलियत खे संदसि फ़लसफ़ियाणी सोच तौरु कीअं मशहूरु करणो आहे। सॼो ॾींहुं साहब सां गॾु रही रही कीअं न साहब खां पाण लाइ पंहिंजे माइटनि लाइ कीअं मुरादूं वठणियूं आहिनि। अव्हां भले कंहिं ॾुखे इल्म में अलाम हुजो, PhD कयल डॉक्टर हुजो, पर जेसि ताईं अव्हां चमचागीरीअ में डिप्लोमा या को कोर्स नथा करियो त अव्हां जूं सभई डिग्रियूं काग़ज़ जे टुकरनि खां वधीक कुझु बि कोन्हनि। सिंध में चापलूसी ऐं चमचागीरी बि अहिड़ा शोबा आहिनि जिन में असां तमामु घणी तरक़ी करे सघूं था।
चङा भला मुहक़िक़ बि चमचागिरीअ जे इल्म खां सवाइ मशहूरी माणे कोन सघंदा आहिनि। अव्हां खे जेकॾहिं सिंध खे ख़ुशहाल, सरसब्ज़, सुखियो, सताबो ॾिसणो आहे, जेको ज़रूरु ॾिसणो आहे, त उन लाइ अव्हां सभु चमचागिरी करियो। जेतिरो थी सघे वॾेरनि ऐं कामोरनि जे दर ते किरिया पिया हुजो, उन्हनि जूं पोस्टूं लाइक करियो, उन्हनि जे फ़लसफ़े खे दुनिया जे कुंड कड़छ ताईं पहुचायो। ख़ामख़ा में सुक़रात, अफ़लातून ऐं अरस्तू फ़लसफ़े जा अब्बा मञा वञनि था। हरू भरू शेक्सपियर, टैगोर ऐं लतीफ़ रूमी मशहूर आहिनि। असुल में फ़लसफ़ो सिंध में मौजूदु चूंडियल नुमाइंदनि जो आहे ऐं उन्हनि जा चमचागीर वॾा दानिश्वर आहिनि। असुल सफ़ा पक्का नोम चोम्स्की लॻा पिया आहिनि। सिंध में जेकॾहिं सरह फुलार ऐं अमुन अमान ॾिसणो आहे त देरि न करियो ऐं सभई चमचागीर बणिजी वञो। हिन वक़्तु सीटूं महदूद आहिनि। वारो करियो। बाद में परॾेह मां ख़ासि तौरु चीन मां वॾी खेप अचे थी। अवां इहो उहिदो माणियो, न त चमचागिरी करण लाइ दुनिया बेचैन आहे।